सुशीला देवी जिन खे जेके नागपुर मां आया आहिनि हिते। उते नागपुर में सहजराम दरबार में ॻाईंदा आहिनि ऐं हिननि जी दरबार आहे त हिते असां सां गॾु असांजे लाइ सिंधी भॼन सिंधी गीत पेश कंदा सुशीला देवी जी। अचो मंच ते। तमामु नंढी उमिरि खां 12 सालनि जी उमिरि खां ई ॻाईंदा आहिनि ऐं असां वटि हिते सीता सिंधु भवन में पहिरियों भेरो अची रहिया आहिनि त तव्हांजे ज़ोरदार तारियुनि जे विच में असां स्वागत था कयूं सुशीला देवी जी जो जेके नागपुर मां हिते आया आहिनि। जीअं त मां पहिरें बार शोभा दीदी असांखे कोठ ॾिनी आहे और सारे संगत जो मिलन दीदार थियो आहे। ईअं कोई कंहिं वटि न ईंदो आहे न कोई कंहिंजो थींदो आहे, कोई कंहिं वटि ईंदो आहे कंहिंजे सदके ईंदो आहे। असां ॿुधंदा हुआसीं और दादा कन्यालाल भी काफ़ी टाइम खां मूंखे सुञाणींदा आहिनि। दादा दादा राम पंजवाणी उहे मां उन्हनि सां गॾु नंढे हूंदे रसोई कई आहे गॾु अमर शेत कंवरराम जी वरसीअ ते। दादा मास्टर चंदर मकोसा बाग में खटवारी दरबार में ईंदा, पाण सां गॾु विहारींदा और दीदी पारू चावला हिननि जी पहिरीं रिकॉर्डिंग मां ॿुधी। हिकिड़ो गीत हुयो उन्हनि जो शुरू में वञी ॿुधाइजे होत खे कांगा, हा वञी ॿुधाइजे होत खे त मां चवंदी हुअमि हे आवाज़ु कंहिंजो आहे। पोइ दादा राम पंजवाणी ॿुधायो त भाई असांजी धीउ थींदी आहे पुट उन जो आवाज़ु आहे। छो त मूंखे 12 साल जी आहे मूंखे शौक़ु आहे और असांजा साईं जन विद्वान पुरुष हुया। 20 साल खां 21 साल में मां शादी कई, उन्हनि सां गॾु काफ़ी और ज़बरदस्त गुरबाणी जा हर शइ जा माहिर हुया और काफ़ी मां 73 शहर में रटन कयो आहे और सभु कलाकार सिंधी चैनल बि ईंदो आहे उहो बि मां घणो करे उहो माना ॾिसंदी आहियां ॿुधंदी आहियां त तव्हां सां मिली करे आनंद अची वियो आहे ॾाढो। सीता सिंधु भवन में अॼु मूंखे मौक़ो दीदी शोभा दीदी ॾिनो आहे। पहिरीं मां लाल साईं जी मूर्ति झूलेलाल जी स्थापना दादा राम पंजवाणी जी बि ॾिसी करे ॿुधी करे ॾाढो आनंद आयो आहे। सदाई फलो फूलो पर भूलो मत, ख़ुशि रहो आबाद रहो, इहा सारी संगत असांजी इहा ई प्रार्थना आहे। पहले मां झूलेलाल जी गीत खां शुरू थी कयां। दाता तू न छॾे मां जियां तुंहिंजे आसरे सभई पाणो सूरजूं हिकु लहिजे मंज़िल तेज हिकु तू न मूं मटे मुल्क मटियो ता घोरियो मुसीबत में मालिक मददगार थींदे, मुसीबत में मालिक मददगार